कहाणी 8 नागासाकी। ऐं पोइ हुन जी शादी थी वई, बिल्कुलु ईअं जीअं सभिनि जी थींदी आहे। ॾाढी धाम धूम सां ॼञ आई। हुनखे मीना बाज़ार जियां सिंगारियो वियो ऐं पोइ निकाह जे 3 ॿोलनि संदसि ज़िंदगी जूं राहूं ईअं मटाए छॾियूं जो पल पल त कणसि वेसाह ई न पिए आयो त को हूअ ईअं खनि पल में न चाहींदे पे रईस ख़ुदा बख़्श जी ज़ाल बणिजी वई आहे। हुन त निकाह महल क़बूल बि नथी चयो जो उहो नंढड़ो पर केॾो भारी लफ़्ज़ संदसि निड़ीअ में ज़हर जे कसारे ढुक जियां अटकी पियो हो। पर जॾहिं माणस कणसि आपघात करण जी धमकी ॾिनी हुई ऐं पिणसि अखियुनि में लुड़क भरे संदसि आॾो हथ ॿधी लेलड़ाटियूं पातियूं हुयूं, धीअ मुंहिंजी इज़त रख, मुंहिंजा नचनि वारनि ॾांहुं निहार, न त आउं पीरीअ में ख्वार थी वेंदुसि। तॾहिं न चाहींदे बि केतिरा सुॾका निड़ीअ में घुटे अखियूं पूरे हुन क़बूल चई छॾियो हो। ईअं पिणसि जे बि अचनि वारनि जी इज़त रहिजी आई ऐं माणस आपघात करण खां बची वई हुई। पर हुन जे अंदर जी दुनिया मोहन जो दड़ो बणिजी वई हुई। संदसि निड़ीअ में रतु भरिजी आयो हो ऐं अखियुनि आॾो फिरी वियो हुअसि। पिणसि जी उमिरि जेॾी रईस ख़ुदा बख़्श जो चहिरो जंहिं तां हूअ सदाईं सर्तियुनि सां गॾिजी चर्चा कंदी हुई। हिकु भेरो चर्चे में नसीम खे चयो हुआईं, आउं त रईस ख़ुदा बख़्श सां शादी कंदसि, मिल्कियत बि ॾाढी अथसि ऐं भाईंदो बि ॾाढो। उन्हीअ चर्चे ते हू ॾाढो खिलियूं हुयूं। तॾहिं इहो न सोचियो हुआईं त कॾहिं कॾहिं मुंहिंजि खिलण ख़ातिर कयल चर्चा ज़िंदगी जा सभ खां वॾा, काइनात जा बि सभ खां वॾा हाञा बणिजो पवनि। ऐं पोइ हुन जो कयल उहो नंढड़ो चर्चो सचपच हुन जी ज़िंदगी जो सभ खां वॾो हाञो बणिजी वियो। रईस ख़ुदा बख़्श जो ॾाढो भारी कर्ज़ पिणसि ते हो। शायदि उन्हीअ करे अलाए उन्हीअ करे त पिणसि अणॼाणाईअ में इहो सम्झो हो त रईस ख़ुदा बख़्श जी एतिरी सारी मिल्कियत संदसि धीअ खे काइनात जा सभई सुख ॾेई सघंदी। सो रईस ख़ुदा बख़्श जो आयल संग हू मोटाए न सघियो। बिना हुन खां पुछण जे, बिना इहो सोचण जे त अलाए हूअ ज़िंदगीअ जो एॾो हाञो सही बि सघंदी या न। हुन जॾहिं शादीअ बाबति ॿुधो तॾहिं के ॾींहं हुनखे वेसाह न पिए आयो। हूअ जा बेहदि ख़ूबसूरत ख़्वाब ॾिसंदी हुई ऐं संदसि ख़्वाबनि जो शहज़ादो बि केॾो न ख़ूबसूरत हूंदो हो। सो सभु कुझु बोर्ड हेठि आयल कचे ॻोठ जियां लुढ़ी वियो। संदसि कंहिं बि न ॿुधी। संदसि हर एहतिजाज जी विराणी माइटनि इहा ॾिनी त तूं अञा नंढी आहीं, नथी सम्झी त को बि माइट पंहिंजे औलाद जो बुरो नाहे चाहींदो। ऐं इहो हो बि सच त को बि माइट पंहिंजे औलाद जो बुरो नाहे चाहींदो। पर हूअ बि छा करे हा। संदसि मन खे वेसाह जो न थी आयो। संदसि अंदर जी दुनिया बि त ॼण नागासाकी ऐं हिरोशिमा बणिजी थी वई। शादीअ राति रईस ख़ुदा बख़्श दिलि ते पीती हुई। वारनि ऐं मुछियुनि खे ताज़ो कारो रंग कयो हुआईं। बोस्कीअ जो वॻो ऐं पटको ॿधी पंहिंजे पर में नौजवान थियो हो। हीअ संदसि 3 शादी हुई। वॾीअ रेसियाणीअ जवानीअ में अलाए छो आपघात करे पंहिंजो अंत आंदो हो ऐं पोयां हिकिड़ो पुटु छॾे वई हुई, हमीद, जेको हाणे अची जवान थियो हो, हैदराबाद वारे बंगले में रहंदो हो ऐं पिणसि खां बि ॼण 2 रतियूं कसर हो। ॿियो नंबर रेसियाणी जहिड़ी हुई तहिड़ी कान, धार हवेलीअ में रहंदी हुई। घणा ॾींहं अॻु कणसि रिटायर करे छॾियो हो ऐं पेंशन में हुनखे साहेड़ियूं मिलियूं हुयूं जिन मां हूअ रईस जूं सिकूं पई लाहींदी हुई। ऐं हीअ रईस जी 3 शादी हुई। हूअं त रईस लाइ औरतुनि जी का बि खोटकी न हुई, पर निकाह ॿधी नंढीअ नेटीअ ज़ाल जी त ॻाल्हि ई ॿी आहे। अहिड़ो चेक जॾहिं दिलि चाहे केश कराए छॾिजे। हूअ बि रईस लाइ उन्हीअ चेक समा हुई जेको रईस पहिरीं ई राति केश करायो हो। पर हुनखे रईस जे उघाड़े भारी जिस्म मां मर्दार गोश्त जी धप आई हुई जेको अनेक ॾींहं दड़े ते पइजी ढूंढ थी वियो हुजे। समूरो वक़्तु हुन जूं अखियूं बंदि रहियूं ऐं निड़ी कड़ी। सदाईं पंहिंजो चेक नाहे केश कराइबो। पराए पैसे जियां पराई औरत जे बदन जो नशो बि जुदा हूंदो आहे, जंहिंजे रईस खे घणी आदत हुई। ऐं पोइ नई कुंवार हुअण जे बावजूद बि हूअ त ॼण बर्फ़ जी सिर हुई। वराणीअ में रुगो रईस खे भाकुर बि कान पाईंदी हुई। पत्थर जे बुत जियां अखियूं पूरियूं पई हूंदी हुई ऐं इहा ॻाल्हि रईस खे कान वणंदी हुई। हूअं बि भला केसी ताईं हिकिड़ो ई नशो पी सघिजे थो, जंहिंजी रईस खे सफ़ा आदत न हुई। सो 2-3 ॾींहं हुन सां मथो हणी हणी जॾहिं थकिजी पियो तॾहिं जीप काहे अची ज़मर्द भानुअ वटि हैदराबाद पहुतो। हूअ पुराणे रांदीके जियां अकेली रहिजी वई। मन जे शहर जूं अमारातूं समुंड किनारे वारीअ जे नंढड़नि घरनि जियां हिकु हिकु करे रहंदियूं थी वयूं।
संदसि अखियुनि जे सहरा में वारी परे परे ताईं उॾामण लॻी हुई। रईस जो उहो भवाइतो पाछोलो जेको हर लम्हे संदसि बदन ते बुखायल कुतनि जी आन चहटियो पियो हूंदो हो, सो कुझु ॾींहंनि लाइ धार थी वियो हो। पर उन्हनि जो छुहाउ अञा ताईं संदसि बदन ते हुरी रहियो हो। भाएं थोहर जा अनेक बूटा संदसि बदन ते उभरी आया हुजनि ऐं हूअ उन्हनि मां हिकु हिकु करे कंडा चूंडे रही हुई, जिन संदसि रग रग में ड्रोड़ंदड़ रत जे हर फुड़े में ज़हर भरे छॾियो हो। रईस कणस रिटायर कोन कयो हो, पर एडवांस में लाक्स बानियुनि जो वाड़ो छॾे वियो हो। जेके चाहींदियूं हुयूं त हूअ बि रईस जी ॿीअ ज़ाल जी आन मंझाइनि रईस जूं सिकूं लाहिनि, पर हुनखे मंझां रईस जे पोढ़े जिस्म जहिड़े मर्दार गोश्त जी धप ईंदी हुई ऐं उहे हुन जे वेझो अचण लाइ पयूं वाझाईंदियूं हुयूं, जो खेनि ख़बर हुई त हुननि जी जिन्सी कुर्बत जे बदिले रईसियाणियूं नवाज़ण में वसाहर कोन घटाईंदियूं आहिनि, पर हूअ बि वेझो अचणु ॾियनि जंहिं ख्वाब ॾिठा हुआ कंहिं नौजवान शहज़ादे जा। जीजा, टंगुनि खे ज़ोर ॾियईं, थकिजी पई हूंदीअ। हुनखे अकेलो ॾिसी कानका अची पासे में वेहंदी हुअसि। हुननि जा आदि हथ हुन जे बदन ते 400 ड्रोड़ण लॻंदा हुआ ऐं हुनखे उॿिड़को अची वेंदो हो। आख़ थो। रईस ज़मर्द बानूअ वटां मोटी आयो ऐं हुन जे बदन ते थोहरनि जो झंग वियो थी घाटो थींदो। हुनखे त रईस जे शौक़ जी ख़बर ई तॾहिं पई जॾहिं रईस जा के दोस्त शिकार ते आया हुआ। सारी राति ॿाहिरि ओताक में घुंघरू वॼंदा रहिया हुआ ऐं कणस कंहिं बानीअ अची ॿुधायो हो त रईस नशे जी हालत में कञरीअ जे कच्छ में सुतो पियो आहे। संदसि अंदर जी दुनिया में तूफ़ान अची खन पल में लंघी वियो। अलाए छो हूअ इहो विरहाङो सही न सघी हुई। कणस रईस खां बेइंतिहा नफ़रत हुई, पर इहो ॿुधी संदसि अंदर जी रवायती औरत नांगण जियां कर खयों बीठी हुई, जेका पंहिंजे मुड़ुस जी ज़ात जो विरहाङो सही न सघंदी आहे। सुबुह जो मीरांझड़ी रोशनी होरियां होरियां आकाश खां धरतीअ ताईं पिखिड़िजी रही हुई। हूअ अङण में पयल खट ते अञा ताईं पई हुई, राति खां जाॻियल अखियूं जिन में समूरी राति जो उजागो ज़हर समा पिखिड़ियल हो, ओताक में माठ लॻी पई हुई। पर संदसि कननि में अञा ताईं घुंघरू गूंजी रहिया हुआ। रईस अञा ओताक मां कोन वरियो हो ऐं हूअ जाॻी पई। संदसि ज़हन में बाहि ॿरी रही हुई, जंहिंखे हूअ सारी राति जाॻे जाॻी दुखाईंदी रही। सोचींदी रही त छा एॾी बेकार आहियां जो मुंहिंजी ज़िंदगी फिटाइण खां पोइ बि रईस खे कञरनि में लज़त थी अचे। एॾो वॾो विरहाङो, एॾी वॾी वेसा घाती। बाहि वई थी तेज़ थींदी। सुबुह जी उंदाही रोशनी साफ़ थी वई हुई। तॾहिं रईस ॿिनि नशनि जे नशे में झूमंदो, ऊचनि सुरनि में झुंगारींदो हवेलीअ में घिड़ियो। हुन जे खट वटां लंघियो त ख़ुशबूअ जी हिकिड़ी तिखी लहर संदसि चौधारी पिखिड़िजी वई। सट सां रिली लाथाई ऐं रईस जे पुठियां सुफ़े में हली आई। राति ओताक में छा पिए थियो? रईस जे अॻियां कंहिं मज़बूत दीवार जियां अची बीठी। रईस हैरान नज़रुनि सां हुनखे ॾिठो, ॼणु हू को बेहद अजीब सवाल करे रही हुजे, ऐं पोइ टहिक ॾेई खिली पियो। ॻाइण हो। ॿिनि लफ़्ज़नि में रईस किसो ख़तमु करणु पिए घुरियो, पर हुन पंहिंजी ज़िंदगीअ में पखिड़िजी आयल ज़हर जो समूरो हिसाब किताब वठणु थी घुरियो। मुंहुं मथो पिटे रखियाईं, ऊचे आवाज़ में रोअण लॻी, सॼी हवेली खणी मथे ते खयाईं। दरनि ऐं दरियुनि जे सीरनि मां बानियूं हुन हवेलीअ जो उहो लकाउ ॾिसण लॻियूं जेको अॻु न ॾिठो हुआऊं। रईस जा वाइसर बताल थी विया। भला अहिड़ी ज़ाल किथे ॾिठी हुयईं जेका मुड़ुस जे मामले में ईअं वॾे वाक ॻाल्हाए। वॾी रईसियाणी जॾहिं हयात हुई तॾहिं त रईस हवेलीअ जे अंदरि बानियुनि ते हथु विझंदो, पर मजाल आहे जो बाफ़ बि ॿाहिरि निकिती हुजे। उहो त जॾहिं हिकु ॿ भेरा छोरियूं पेट सां थी पयूं तॾहिं बि मरियात अहिड़ी हुई जो मंझि छोरियुनि जा ॿार केराए छॾियईं, जो कंहिंखे कल ई कान पई। पर अलाए छो आपघात करे पंहिंजो अंत आंदाई, जो कणस पंहिंजे मासूम पुट ते बि कहल कान आई। ॿियो नंबर रईसियाणीअ बि कॾहिं रईस जे मामलनि में न ॻाल्हायो हो। संदसि हूंदी त रईस हिकु भेरे कञरीअ खे अंदरि हवेलीअ में हिकिड़े राति रहायो हो। पासे वारे कमरे में रईसियाणी सुतल हुई, जंहिंखे सॼी ॻाल्हि जी ख़बर हुई। तॾहिं बि हूअ कुझु पुछी कान। पोइ त आस्ते आस्ते रईस उन्हीअ खे बि रिटायर करे छॾियो, पर हिन त कॾहिं बि एतिजाज न कयो। अकेली थींदी हुई त पंहिंजे कमरे में कॾहिं कॾहिं, पोइ अक्सर बिस्तर में बि का बानी रहाईंदी हुई। ईअं बानियुनि जिन खे रईसियाणी साहिड़ियूं चवंदी हुई।
रईस जो ख़्यालु ॾाढे खलूस सां पुर करे छॾियो हो। शायदि इन्हीअ करे हुन कॾहिं बि एतिजाज न कयो हो। पहिरीं पहिरीं त रईस खे कल्ह ई कान पई, ऐं जॾहिं पई त तॾहिं इहो सोचे मुतमइन थी वियो त रईसाणी जे बिस्तरे में बानी त हूंदी आहे, बानो त कोन्हे, छा थो भला फ़र्क़ु पवे। पर हीअ कहिड़ी ज़ाल हुई जेका एॾी नंढड़ी ॻाल्हि ते ईअं मच्छरजी पई हुई जो रईस जा त वाइसर ई बेताल थी विया हुआ। सम्झ में नथी आयसि त कीअं हुनखे परचाए। भाकुर खणी पाताईंसि। मन कांवड़ी ॾींहुं छो थी, अॻिते खणी ईअं कोन कबो। नंढी नेटी ज़ाल हुई सो रईस बि दॿिजी वियो हो। मुतमइन कान थी रईस जे भाकुर मां पाण छॾाए कमरे जो दर बंदि करे वञी वेही रही। 2 ॾींहं रईस हुन जे डप खां हवेलीअ में ई वेठो रहियो। 3 ॾींहं जीप काहे हैदराबाद हलियो वियो। हुन जे साम्हूं सवें कसम खयाई त हमीद खे थो सारियां, इन्हीअ लाइ थो वञा, पर सार आई हुयसि ज़मर्द बानूअ जी। हुनखे रईस जे हलकड़े छुहाउ खां बि उबथ थींदी हुई, रईस जे पाछोले खां बि लिकंदी हुई। पर जॾहिं खां संदसि अंदर जी रवायती औरत सुतल नांगिण जियां जागी हुई, जॾहिं खां संदसि हक़ जो विरहाङो थियो हो, तॾहिं खां रईस मां अखि कान कढंदी हुई। कहिड़ो हक़ पहुचंदो हो रईस खे हुन जी ज़िंदगी फिटाइण खां पोइ हुन जे हक़ जो विरहाङो करण जो। हुन ॼण पंहिंजे अंदर जे ईज़ाईंदड़ जीअरे मौत जो रईस खां बदिलो थी वरितो, जेको 7 पश्तनि ताईं हलंदो आहे बिना माफ़ करण जे। रईस जे वञण खां पोइ हिकु भेरो वरी हूअ ॼण कंहिं पुराणे रांदीके जियां अकेली रहिजी वई, बिल्कुलु अकेली, जंहिंजो को बि संगती साथी न हुजे। संदसि चौधारी हिकु भेरो वरी बाननि जो वलर मिड़ी आयो। हू हुनखे ॾाढे मज़े सां रईसियाणी जे बिस्तरे जा जिन्सी राज़ ॿुधाईंदियूं हुयूं, पर हूअ हुई ॼण बर्फ़ जी सिर। का बि ॻाल्हि हुन में रईसाणीअ जहिड़ो रंग भरे न सघंदी हुई। हुनखे त ॾुख हो पंहिंजे हक़ जे विरहाङे जो। अनेक ॾींहंनि खां पोइ रईस हैदराबाद मां मोटियो त साणसि गॾु हमीद बि हो, जंहिंखे रईस ॿाह मां झले हुन वटि वठी आयो। ही माउ अथई, अदब कजांइ हिन जो। रईस जी आवाज़ में सख़्ती हुई। हुन थकल थकल अखियूं खणी हमीद ॾांहुं निहारियो। पल लाइ हुन जे दिलि ज़ोर सां धड़की, ॼण माठ में अची वई। हू हुन खां मस 2 साल खनि वॾो हूंदो, बिल्कुलु ख्वाबनि जे शहज़ादे जहिड़ो। हुन जे अंदर जी दुनिया नागासाकी बणिजी वई। जॾहिं खां हमीद आयो हो, हुन जे अंदर जी दुनिया में ॼण इंडलट जा 7 रंग पिखड़िजी विया हुआ। हमीद साम्हूं ईंदो हो त कणसि कुंवारे हूंदे ॾिठल ख़ूबसूरत शहज़ादो यादि अची वेंदो हो। दिलि जे शहर जूं इमारतूं ॿोॾि हेठि आयल कचनि घरनि जियां लुढ़ंदियूं वेंदियूं हुयूं। राति जो रईस जे भर में जॾहिं रईस बुखायल कुते जियां संदसि बदन खे चहटियो पियो हूंदो हो ऐं हुन जे पूरे बदन मां उथंदड़ मर्दार गोश्त जी धप तेज़ थी वेंदी हुई, तॾहिं उहा बंदि अखियुनि जे अंदरि मन ई मन में सोचींदी हुई त काश हिन लम्हे, हींअर, हिते ई रईस बदिरां काश। हूअ घबराइजी सोचुनि ते पहिरा विहारे छॾींदी हुई। पोइ बि समूरनि शिद्दतुनि सां हमीद जो चहिरो हियांव ते तरी ईंदो हुयसि। हमीद जे साम्हूं अचणु छॾे ॾिनो हुयईं, पर हिकु ॾींहुं नमा शाम जी बेहद उदास लम्हनि में पींघे में वेठी लुॾी तॾहिं हू आॾो अची बीठो हुयसि। हुन घबराइजी मथे ते रओ रखे छॾियो। भाई हू हुन जो पुटु न को नामहरम हो। हुन जी दिलि ज़ोर ज़ोर सां धड़कण लॻी, भाई को तूफ़ान अचण वारो हुजे। नमा शाम जी हल्की रोशनीअ में हुन जो हुस्न वेतर निखरी वियो हो। हमीद कुर्सीअ ते संदसि साम्हूं ई वेही रहियो। तूं एॾी ख़ूबसूरत आहीं जो तोखे अम्मा चवण ते दिलि नथी चवे। हुन थकल थकल अखियूं खणी हमीद ॾांहुं निहारियो। हमीद जे अखियुनि में केॾी तिखी घूर हुई जेका हुन जे बदन जी पाताल ताईं थुहर जे घाटे झंग जियां पिखड़िजी वई हुई। अहिड़े समय कोई ॾिसी वठे त हुन जो मन पल लाइ हीसजी वियो हो। आउं तोखे सकीना चवां? हू खिलियो, पर हूअ माठ रही। लफ़्ज़ निड़ीअ में अटकी पिया हुअसि, थोहर जे कंडे जियां। हिन भेरे मूं वारे बाबे सुठो दांव हयो आहे। टेक ॾेई अखियुनि में लीओ पाताईं। कीअं? ॼण हुन खां दाद थी घुरियाईं पंहिंजे लफ़्ज़नि जो। हुन घबराइजी अखियूं पट ते खुपाए छॾियूं, जिते अनेक नंढड़ियूं नंढड़ियूं माकोड़ियूं हिकिड़ो मोल माकोड़ो खयूं पिए वयूं। हूअ टप ॾेई पींघे मां उथी बीठी। हमीद जे अॻियां जीरे क़यामत गुज़री वई। हमीद खे पल लाइ शिकार कयल हरणी यादि अची वई, जंहिंजो गोश्त हमीद ॾाढे शौक़ सां खाईंदो हो। हूअ तिखियूं विखूं खणंदे अंदरि सुफ़े में हली वई। अलाए छो हमीद खे हुन जो विखूं थाबड़िजंदियूं बासियूं हुयूं। भाई हू सदियुनि जो को डिघो सफ़र करे आई हुजे। हुन जो बदन
हुन जे चेहरे समेत हमीद जे अखियुनि में टेड़ूअ जियां टिम करण लॻो। उन्हीअ लम्हे पिणस जा लफ़्ज़ विसरी विया हुयसि त हीअ माउ अथई, अदब कजांइ हिन जो। हो त मन ई मन में हुन जे सनड़ीअ चेल्हि जी माप वठी रहियो हो, मुंहिंजी कराईअ जेतिरी हूंदी। ऐं पोइ हिकिड़े ॾींहुं तूफ़ान अची वियो। सभु कुझु उन्हीअ तूफ़ान में ख़तमु थी वियो, पर हुन ईअं भायो ॼण सिर जी बेहद उदास कंदड़ मुंद हाणे ख़तमु थी हुजे, या अलाए हाणे शुरू थी हुई। रईस ओताक में हो, संदसि के दोस्त शिकार ते आयल हुआ। हमीद बि ओताक में हो। दर ततीअ महल लुकई ॿूसट एॾी जो बदन बाहि में सड़ंदो महसूसु थिए। हूअ विंझण हली वई ऐं जॾहिं पुसियल वार चेल्हि ते विझी कमरे में आई त पल पल संदसि दिलि ज़ोर सां धड़की बंदि थी वई। कबट वटि हमीद बीठो हो। बाबा रिवाल्वर पे घुरे, सो खणण आयो आहियां। इहो चवंदे हुन जे अखियुनि जी घूर तिखी थी वई। विखिरियल आलनि वारनि में हुन जो चहिरो सुबुह जे रोशन लम्हनि जियां झरकी रहियो हो। थोरनि आलनि कपिड़नि में हुन जो जरकंदड़ बदन बांहि गिलास मां शराब छिलकण थी घुरियो। हमीद त अहिड़ा अनेक नशा चखिया हुआ, पर ही शराब जंहिंखे सिर्फ़ु ॾिसण सां ई हुनखे नशो चढ़ी वियो हो। हूअ दर वटि चुपचाप घबरायल बीठी हुई। अलाए छो उन लम्हे हुनखे कुंवारे हूंदे ॾिठल ख़ूबसूरत ख्वाबनि जो ख़ूबसूरत शहज़ादो यादि अची वियो। हमीद नंढियूं नंढियूं विखूं खणंदो हुन जे बेहद वेझो, एतिरो वेझो जो साहु मुंझण लॻो हुअसि, अची बीठो हो। के खनि हुनखे घूरींदो रहियो, तिखी घूर जेका हुन जे बदन जे पाताल ताईं लहंदी थी वई। छा थो ॾिसीं? घबराइजी हुन ईअं ई पुछी वरितो। तोखे ख़बर कान्हे मर्द औरत खे छा ॾिसंदो आहे? हू मुरकियो। उन्हीअ हिकिड़ीअ मुर्क में ॼण अंडलठ जा 7 ई रंग हुआ। हुन जो जवाबु ॿुधी हूअ ईअं घबराइजी वई ॼण हूअ बिना कपिड़नि जे कंहिं नामोहरम जे साम्हूं हली आई हुजे। पोइ अलाए कीअं ओचितो दर बंदि थी वियो ऐं कमरे में दर तती महल बि घूर ऊंदाही पिखिड़िजी वई। कुंवारे हूंदे ॾिठल ख्वाब कमरे में कपिड़ा लाहे रक़्स करण लॻा। हुनखे जारियस जे पोढ़े बदन मां मर्दार गोश्त जी धप ईंदी हुई। रईस जे पोढ़े बदन मां मर्दार गोश्त जी धप ईंदी हुई, तंहिंखे ईअं पियो भासियो बांहि सॼी काइनात में गुलाब जी ख़ुशबू पिखिड़िजी वई हुजे। 10 मिंट, पूरा 10 मिंट, ऐं उन्हनि 10 मिंटनि में ॼण सदियुनि जो सफ़र करे छॾियो हुयईं। पलंग ते हूअ पघर में शम पई हुई। संदसि साहु अञा ताईं मुंझियल हो। कमरे में हाणे ॾाढी तिखी रोशनी पिखिड़िजी आई हुई। हुन आस्ते आस्ते अखियूं पटे ॾिठो। हुन जे पेरांदीअ वटां हमीद बीठो हो। कपिड़ा पे पाताईं। के खनि हूअ चुपचाप रही। थकल अखियुनि में वहशत भरिजी आयसि। हमीद सां कण समूरा रिश्ता नाता यादि अची विया। रईस जा लफ़्ज़, हीअ माउ अथई, अदब कजांइ हिन जो। 2 हथ हमीद जे वारनि में खणी विधाईं। भड़वा, कुत्ता, मरी छो न वई? गारियूं ऐं सुॾिका कमरे में पड़लाव बणिजी गुंजण लॻा। हमीद घबराइजी हुन जे हथनि मां पाण छॾाए परे थी वञी बीठो। होरियां कमरे में माठ पिखिड़िजी वई। हाणे हू चुपचाप कंध नवायो कपिड़ा पाए रही हुई। हमीद दर खोले हलियो वियो ऐं हू अनेक पल पलंग ते अखियूं पूरियो उहो सभु कुझु सोचींदी रही जेको के पल अॻु थी गुज़रियो हो। गुनाह ऐं ॾोह जो अहसासु संदसि बदन में कंडा बणिजी चुभण लॻो। संदसि अखियूं भरिजी आयूं। अनेक तूफ़ान संदसि मन में अची लंघी विया ऐं हू मन ई मन में उन्हनि तूफ़ाननि जे विच में ॿुॾंदी तरंदी रही। संदसि अंदर जी दुनिया ॿोॾ हेठि आयल कचनि घरनि जियां भुरण लॻी। कुंवारे हूंदे जा ख़ूबसूरत ख्वाब संदसि चौधारी भवाइता टहिक ॾियण लॻा हुआ। हुन त इहो सभु कुझु चाहींदे बि इहो सभु कुझु ईअं कोन चाहियो हो जीअं थी वियो। हूअ अनेक पल अखियुनि ते हथु रखियो रोईंदी रही। नमा शाम जी बेहद उदास लम्हनि में हूअ ॿाहिरि निकिती। सांझी बांग हली रही हुई। वुज़ू करे हू सजदे में किरी पई। संदसि अखियूं ॿीहर भरिजी आयूं। भाएं सिंधु उथली पियो हुजे। कणसि लफ़्ज़ न पिए मिलिया। ॾोह जी माफ़ी लाइ सजदे मां उथी त मन ते छायल बोझ घटिबो भायो हुयईं। रईस ऐं हमीद अञा उताक मां कोन वरिया हुआ। आकाश ते ऊंदाही पिखिड़िजी वई हुई। हूअ अङण में खट ते अखियूं पूरे लेटी पई। तूफ़ान माठ में अची विया ऐं हू कुझु पुरसुकून थी वई। ॿिए ॾींहुं सुबुह जो हमीद जे साम्हूं अचण जी सघ सारे कान सघी हुई। सुबुह खां पंहिंजे कमरे में दर ॾेई वञी वेठी हुई। रईस दोस्तनि सां गॾिजी शिकार ते हलियो वियो हो। हमीद बि शायदि साणसि गॾु हो। शाम जो रईस आयो
त अचण सां ई खणी कणसि भाकुर में भरियाई। मन अकेली त कान थी नी। हुन अखियूं पूरे न चाहींदे बि रईस जे सीने ते पंहिंजो मथो रखी छॾियो, शायदि गुनाह जो अहसासु घटाइण लाइ। छा कयां, दोस्तनि खे बि त वक़्तु ॾियणो पवे थो। रईस शायदि पंहिंजे ॾोह जो अहसासु घटाइण थी चाहियो। पहिरीं सोचियमि हमीद खे तो वटि छॾे वञा, मतां तूं अकेली थी। हुनजी दिलि ज़ोर ज़ोर सां धड़कण लॻी। पर हमीद खे बि शौक़ु हो शिकार जो। वाह जो शिकारी आहे। मुंहिंजनि दोस्तनि जूं त असल ॾंदी आङुरियूं अची वयूं। हुनजो साहु घुटिजण लॻो। रईस, हिन घुटियल घुटियल आवाज़ में पुकारियो। चओ मिठी। रईस संदसि चप चुमे चयो। आउं अव्हांखे केतिरी प्यारी आहियां। संदसि आवाज़ भरिजी आयो हो। अलाए छो वराणी में रईस संदसि थकल थकल वजूद ते निमंदे चयो हो, सॼी दुनिया खां वधीक। हुनजे अंदर में लिकल रवायती औरत खे पल लाइ सुकून अची वियो हो। हुन खन पल जो सुकून हासिल करे अखियूं पूरे छॾियूं हुयूं ऐं रईस संदसि बदन ते बुखायल कुते जियान चहटी पियो। ऐं जॾहिं धार थियो तॾहिं कणसि भाकुर पाईंदे चयाई, हिकिड़ी ॻाल्हि चवई मन। रईस जी आवाज़ में प्यार सां गॾु ख़ुशामद पिणु हुई। नाराज़ त न थींदीअ? हूअ शायदि पहिरीं औरत हुई जंहिंखां रईस थोरो घणो ड्रिनो पिए। आउं भला अव्हां खां नाराज़ थी सघां थी? हुन न चाहींदे बि हरू भरू पंहिंजे आवाज़ में प्यार जो रंग भरींदे चयो। अॼु हूअ रईस खे अॻु खां केॾी मुख़्तलिफ़ लॻी रही हुई। हूअ जा वराणीअ में रुगो भाकुर बि कान पाईंदी हुई। हूअ जा बर्फ़ जे सुर समा हुई। अॼु रईस जे केॾो वेझो हली आई हुई। तॾहिं शायदि रईस सघ सारे न पिए सघियो। दोस्त हरू भरू पिया ज़ोर भरियनि त अॼु राति ओताक में मिड़ई मौज कजे। मूं त तुंहिंजे करे जवाबु ॾेई छॾियो, पर हू मञनि ई नथा। रईस जी आवाज़ में काइनात जो समूरो लोभ मिड़ी आयो ऐं हूअ ईअं छिरकी ॼण कणसि कंहिं मौत जे अचण जो इतलाउ ॾिनो हुजे। ॼण परे किथे कंहिं बेहद लाश मां होरियां होरियां दुहो उथी रहियो हुजे। हूअ ईअं छिरकी भाई संदसि अंदरि एटम बम किरियो हुजे ऐं संदसि अंदरि जी दुनिया खन पल में नागासाकी बणिजी वई हुजे। तूं चओ त खणी दोस्तनि जी इहा मर्ज़ी पूरी कयां। हूअ चुप रही। हुनजे चपनि ते सुनसान क़ब्रिस्ताननि जहिड़ी भवाइती माठ पिखिड़िजी वई। रईस संदसि हक़ जे विरहाङे लाइ खांइसी इजाज़त घुरी रहियो हो। हुनजे अंदरि जी रवायती औरत अंदरि ई अंदरि सुॾकण लॻी। पोइ मन छा थी चवीं? रईस उमेद मां चयो। हूअ टप ॾेई पलंग तां उथी बीठी। जीअं अव्हां जी मर्ज़ी तीअं कयो। हूअ हारायल जुआरीअ जियां थाॿड़जंदी ॿाहिरि निकिरी वई। शिकस्त जो ॾंभींदड़ अहसासु संदसि रग रग में ज़हर समा पिखिड़िजी वियो। ऐं पोइ उन्हीअ राति हिकु भेरो वरी ओताक में घुंघरू पड़लाव बणिजी गूंजण लॻा। हुनखे पक हुई त रईस नशे जी हालत में कंहिं कनरीअ जे कच्छ में सुतो पियो हूंदो। हूअ तन्हा आंगण में खट ते बेसुध पई हुई। अखियूं आकाश ते खुतल हुअसि। हुनजे अंदरि में ॼण सिंधु उथली पियो हो। मिटीअ जा नंढड़ा नंढड़ा कचा घर ॿोॾ जे वहकिरे में लुढ़ंदा विया ऐं हूअ अकेले कंहिं कुख समा लहरुनि में ॿुॾंदी तरंदी रही। हुनजे अंदरि ॿाहिरि परे परे ताईं ॼण महाभारी जंग लॻल हुई। एटम बम शहरनि ते किरंदा थी विया। सभु कुझु उजड़जंदो थी वियो। हर शहर हिरोशिमा हो, हर शहर नागासाकी हो। पंहिंजे भर मां लंघंदड़ पाछोले ॾांहुं छिरकी निहारियई। हमीद अंदरि पंहिंजे कमरे ॾांहुं वियो पिए। नशे में विखूं थाॿड़िजी रहियूं हुयसि। हमीद अंदरि हलियो वियो। शहर जुड़ंदा रहिया, बम वसंदा रहिया। हूअ चुपचाप थकल थकल अखियुनि सां आकाश ॾांहुं घुरींदी रही। ओताक मां ईंदड़ छम छम जा आवाज़ बुलंद थी विया। रईस कंहिं कनरीअ जे कच्छ में सुतो पियो हूंदो। इहो अहसासु थुहर जे अनेक कंडनि समा संदसि मन में चुभण लॻो। रईस केॾी शानदार नमूने संदसि हक़ जो विरहाङो करे रहियो हो। संदसि अंदरि जी रवायती औरत अंदरि ई अंदरि दाहूं करण लॻी। हूअ टप ॾेई खट तां उथी बीठी। उघाड़नि पेरनि हूअ हमीद जे कमरे ॾांहुं हली आई। संदसि दिलि ज़ोर ज़ोर सां धड़कण लॻी। कॾहिं कॾहिं के हाञा पंहिंजे ई हथां थी वेंदा आहिनि। हूअ कमरे जे दर वटि अची बीठी। साम्हूं पलंग ते हमीद अखियूं पूरियो सुतो पियो हो। के खन हूअ थकल थकल अखियुनि सां हमीद खे ॾिसंदी रही। संदसि रत जो हर फुड़ो ज़हर फुड़ो बणिजी वियो हो। पल पल कणसि कुंवारे हूंदे ॾिठल ख्वाबनि जो ख़ूबसूरत शहज़ादो यादि अची वियो। हुन दर बंदि करे बती विसाए छॾी ऐं होरियां होरियां हलंदे अची पलंग जी एस ते वेठी। पलंग जे हलकिड़े लोॾे ते हमीद जाॻी पियो हो। केरु आहे? हू ऊंदाहीअ में हुनखे ॾिसी न सघियो हो। वराणीअ में हूअ हमीद जे खुलियल चपनि ते नमूने, आऊं आहियां सकीना। हुन जो आवाज़ु तूफ़ान में आयल
कख जियां ॾकी रहियो हो। हमीद हैरान न थियो, हुनखे ॼण उन्हीअ लम्हे जी अचण जी पक हुई। वराणे में भाकुर पाए हुनखे वधीक वेझो करे छॾियाईं। मूंखे पक हुई त तूं नेठ बि ईंदीअ। ऊंदाहीअ में हमीद जो आवाज़ु उभरियो। हुन का बि वराणी कान ॾिनी। हमीद जे भाकुरनि में हुन जे मन अंदरि दुखंदड़ बदिले जी बाहि वेतर तिखी थी वई हुई। हुन पंहिंजे हक़ जे विरहाङे जो रईस खां बदिलो पियो वरितो, बदिलो जेको 7 पश्तनि ताईं हलंदो आहे, बिना कंहिं माफ़ीअ जे।